अगुणो सदर जनरल परवेज़ मुशर्रफ दुबई जी अमेरिकन अस्पताल में लाडाणो करे वियो। संदसि वारसनि तस्दीक कंदे चयो आहे त जनरल परवेज़ मुशर्रफ अस्पताल में इलाज हेठि हो ऐं अॼु सुबुह जो सवेर हुन दमधणी हवाले कयो। परवेज़ मुशर्रफ 11 ऑगस्ट 1943 ते भारत जे गादी वारे शहर दिल्ली में पैदा थियो ऐं पाकिस्तान जे क़याम खां पोइ पंहिंजे वालिदैन सां गॾु कराची मुंतक़िल थियो। संदसि वालिद मुशर्रफुद्दीन परदेही वज़ारत सां लाॻापियलु हुयो। परवेज़ मुशर्रफ पंहिंजे पीउ जी पोस्टिंग दौरान शुरूआती साल तुर्की जे शहर अंकरा में गुज़ारियो ऐं कराची जे सेंट पैट्रिक हाई स्कूल ऐं FC कॉलेज लाहौर मां तालीम हासिल कयई। अगुणो सदर 1961 में पाक फ़ौज में कमीशन हासिल कई, जंहिं बाद हुन स्पेशल सर्विसिज़ ग्रुप ज्वाइन कयो। 1965 ऐं 1971 वारनि जंगनि में बि हुन हिस्सो वरितो। परवेज़ मुशर्रफ 7 अक्टूबर 1998 ते पाक फ़ौज जो चीफ ऑफ आर्मी स्टाफ बणियो ऐं 12 अक्टूबर 1999 ते नवाज़ शरीफ जी हुकूमत जो ख़ात्मो करे चीफ एग्ज़ीक्यूटिव जो उहिदो संभालियो। 9/11 वारे वाक़े खां पोइ परवेज़ मुशर्रफ दहशतगर्दी ख़िलाफ़ वेड़ में अमेरिका जो फ्रंटलाइन इतिहादी बणिजण वारी आछ क़बूल कई ऐं अप्रैल 2002 में मुशर्रफ तकरारी रेफरेंडम कराए पाण खे मुल्क जो सदर चूंडायो। परवेज़ मुशर्रफ 2004 में आइन में 17वीं तरमीम ज़रिए वधीक 5 सालनि लाइ बावर्दी सदर बणियो ऐं नवंबर 2007 में परवेज़ मुशर्रफ आइन जी लताड़ कंदे आला अदलिया जे जजिस खे हटाए खेनि क़ैद करायो। 2007 में बेनज़ीर भुट्टो जे कातलाणे हमले में शहादत वारे वाक़े बाद परवेज़ मुशर्रफ राॾ जी पुॼाणी शुरू थी ऐं 18 ऑगस्ट 2008 ते परवेज़ मुशर्रफ सदारत तां इस्तीफ़ा ॾेई मुल्क छॾे ॿाहिरि हलियो वियो। मरहूम पंहिंजी बाक़ी ज़िंदगी लंदन ऐं दुबई में गुज़ारी। हू काफ़ी अरसे खां बीमार हो ऐं दुबई जी अस्पताल में इलाज हेठि हो। पंहिंजे फ़ौजी करियर में परवेज़ मुशर्रफ केतिरनि ई कमांडर्स ऐं ट्रेनिंग सरबराहनि जे उहिदनि ते फ़ाइज़ रहियो ऐं डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स जे अहम उहिदनि ते बि रहियो। खेसि फ़ौजी तारीख़ में कारगिल ऑपरेशन जे मरकज़ी किरदार तौरु सुञातो वञे थो। पाकिस्तान जी अस्करी क़यादत पारां परवेज़ मुशर्रफ जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो पियो आहे। DGISPR मूजिबि चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी ऐं आर्मी चीफ पारां परवेज़ मुशर्रफ जे वारसनि सां ताज़ियत जो इज़हार कयो वियो। ISPR जो चवणु आहे त परवेज़ मुशर्रफ अगुणो सदर, चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी ऐं आर्मी चीफ रहियो। अल्लाह ताला मरहूम जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ जा दर्जात बुलंद करे।